हुननि असां सां दुश्मनी न पर कॾहिं करे शाहनवाज़ खान सां बि दुश्मनी कई असां पंहिंजे ज़ाती दुश्मनी आयो माण्हुनि में हथ विझे हमला थिया आहिनि उहे बि मौत जो वक़्तु जा ख्वाब बि ॾिसे दोस्तों आख़िरकार रात पुरमो अची वियो। रात तव्हां पुरमो ॾिठो हूंदो घणो कर, जे न ॾिठो आहे त हाणे ज़रूरु ॾिसी आया हूंदव। रात देर मदेर पुरमो अची वियो। धोलाब जो इन्ही शइ जो इंतज़ारु हुयो, जंहिंजे करे मां बार बार तव्हां दोस्तनि खे चई रहियो हुयुसि त पुरमो ईंदो त ड्रामो सूमर ते ईंदो हुजे, पुरमो न ईंदो त ड्रामो न ईंदो। पुरमो ख़ैर सां राति पुॼी वियो। दोस्तों इहा असांजी अपडेट्स जेका असां जंहिंजे लाइ चऊं पिया उहा कंफर्म थी बीठी। हाणे मां बि तव्हांखे चवंदुसि हाणे ड्रामो बिल्कुलु सूमर खां स्टार्ट थींदो, छाजे करे पुरमो खां बग़ैर कोई ड्रामो नाहे ईंदो। पुरमे जे लाइ तॾहिं मां बार बार शायदि को व्लॉग ते उदासी टीवी ते इहा ई ॻाल्हि करे रहियो हुउसि त तव्हांखे पुरमो जो इंतज़ारु करिणो आहे। पुरमो राति ख़ैर सां पुॼी वियो। पुरमो में घणो कुझु ॾेखारियो वियो आहे, जंहिंमें ज़ुल्म बि ॾेखारियो वियो आहे, ज़ालिम ॾेखारियो वियो आहे, मज़लूम ॾेखारियो वियो आहे, जंहिंमें औरत ज़ात ॾेखारी वई आहे जंहिंजे मथां तशदुद थिए थो, कारोकारी जो इल्ज़ाम बि ॾिनो वञे थो, इहो बि ॾेखारियो वियो आहे। जेल ॾेखारिया विया आहिनि। साईं निसार शाह जा साॻिए डायलॉग आहिनि जेका ज़हर ज़िंदगी में साईं निसार खे किरदारु मिलियो, हिते बि अहिड़े क़िस्म जो किरदारु अथसि। पुलिस ॾेखारी वई आहे, मतिलबु घणो कुझु ॾेखारियो वियो आहे। कहाणी फिरी गिरी ज़हर ज़िंदगी ऐं तकरार सां मिले थी पई, इन खां थोरो अलॻि आहे ऐं इन में गानो बि बहितरीनु आहे इन जो। ऐं घणो कुझु तव्हांखे इहो मां ॿुधायां त दोस्तो जेको आहे न पुराणे जे हिसाब सां बि कहाणी आहे। अहिड़ी आहे ज़ुल्म वारी कहाणी सालनि खां वठी हलंदी अचे पई। कुझु ज़हर ज़िंदगी में मुख़्तलिफ़ हुई, शुरू में जेको फ़नी किरदारु हुयो हितां जो फ़नी किरदारु नाहे ॾेखारियो वियो। मुंहिंजे ख़्याल में दुलाब ड्रामे में फ़नी किरदारु हूंदो पर घटि एतिरो न जेतिरो ज़हर ज़िंदगी में हुयो। पर ड्रामो ज़बरदस्त आहे, ॾिसूं अॻिते। ऐं इन में खून खराबो घणो ऐं हथियारनि जो इस्तेमालु बि घणो कयो वियो आहे ऐं जंहिंमें आज़म महंगल बि घणो कुझु करे थो। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।